आज बनी जो कम करण खां पोइ वाह ते वियसि वाह में पानी जो ढुक भी कोन हुयो। मूं पे सोचो तो मुंहिंजी त महिनत अजाई वई। हाँ सही था चओ तव्हां। पोख वाकई कल मां तव्हां ॾे मानी खणी आयुसि त पोख सुकल नज़र पई अचे ऐं जेके वण आहिनि उहे असां खां सवाल कनि पिया त असांखे पाणी घुरिजे। मोला को इन ज़रदारी किने जीअं गंजे शहबू जी को पहाड़ पटे को मरन को जान छुटे ऐं सिंध तां डमरू लहे भलो थी करे जो न निभागन खे पिटे थी। पर उहा ॻाल्हि इहा आहे जेका बि पाणी में खोट थी आहे उहा सॼी जेका चोलिस्तान में केनाल कढिया विया आहिनि उन्हनि जे करे थी आहे। माने जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। असां सां वॾो ज़ुल्म पियो थिए। छा थींदो हाणे? छा असां खां पाणी खसियो वेंदो? खाइण पीअण लाइ असां लुकमे लाइ परेशान हूंदासीं। छा सिंध में वरी ॿीहर लॾ पलाण शुरू थींदी? ज़ाहिरी पुट पाणी न हूंदो त माण्हू लॾंदा। ईअं असां थियण ॾींदासीं कोन। हिननि खे भुल आहे हिन ॻाल्हि जी। असां हज़ारे साल खां वठी असांजे जिस्म में उहो खून शामिल आहे जन अर्गुननि खे मात ॾिनी, जन तुर्खाननि खे मात ॾिनी, जन सिकंदर आज़म खे मात ॾिनी। ही साम्राज्य कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? इन्हनि खे ख़बर ई न आहे त असां लाइ लतीफ़ छा चयो आहे। सना भायम सप विया वासीगंज जो लताड़िया लतीफ़ चए चुरियो हणनि चक तिन्हनि जी झड़प हाथी हंधा न चुरे। हिननि खे हिकिड़ो जेॾीमहिल डंग लॻो न, जेॾीमहिल ही उथिया, जेॾीमहिल मस्त कलंदर जो नारो लॻो मरसू मरसू सिंध न ॾेथूं, जॾहिं इहे नारा लॻा हिननि साम्राज्यनि खे ख़बर पइजी वेंदी कीअं पराए पाणी ते दारू हणबो आहे। मूंसां गॾु सॼा सिंध जा नौजवान, सिंध जो हारी, सिंध जो नारी सभु अचे हलण वारे मसइले खे ख़तमु कयूं। असांखे सिंध में पाणी खपे। अगरि सिंध में पाणी न हूंदो त असांजी सिंध बयाबाद थी वेंदी ऐं ईअं असां थियणु कोन ॾींदासीं। वाह वाह पुट, तुंहिंजूं ॻाल्हियूं त वॾियूं जोश ॾियारींदड़ आहिनि। तूं सही थो चई। हाणे असां सिंधियुनि खे तालीम जा हथियार, कोडर कुहाड़ी, तरवारूं, बंदूकूं, तोहफ़ूं, किताब सभु गॾु करे फ़ौज जोड़नी पवंदी ताकी असां हिन साम्राज्यनि जी निड़ी ते लत ॾेई पंहिंजो हक़ वठी सघूं। वरी हिकु भेरो ॿीहर हिन सिंध खे सताबो ॾिसी सघूं। वरी असांजूं ॾोटियूं उहो खीर विलोड़िन, वरी चाॾियुनि में मखण हुजे, वरी शादाब सिंध हुजे। इंशाअल्लाह पुट मां तव्हां सां गॾु आहियां ऐं मां रुॻो न, ही सॼो सिंधी तव्हां सां गॾु आहे। ऐं सिंधी छा तव्हां मूंसां गॾु आहियो? अगरि गॾु आहियो हिन वीडियो जी कमेंट में नो मोर केनाल लिखो।